अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सन टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु हाज़िर आहियां था राजड़। नाज़रीन, असां पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में मुतहदा क़ौमी मूवमेंट के सरबराह अल्ताफ़ हुसैन जेको गुज़िरियल राति ख़िताब कयो ऐं उन ख़िताब में जेके उन शयूं साम्हूं रखियूं आवाम जे, उन मां हिकिड़ी जेका सभिनी खां अहम शइ आउं सम्झां थो सिंध जे हवाले सां आहे जेको उन सिंध जे विरहाङे जी धमकी ॾिनी पंहिंजे हिन ख़िताब में। असां उन धमकीअ ते ॻाल्हाईंदासीं हिन पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में। उन सां गॾोगॾु अल्लामा ताहिरुल क़ादरी जी जेका लॉन्ग मार्च आहे 14 मार्च ते, उन जी MQ में अॼु हिमायत वापसि वठण जो ऐलान कयो आहे। उनमें बाज़ाब्ता शिरकत जेका हुननि जी थियणी हुई उहा शिरकत उन्हनि वापसि वठण जो ऐलान कयो आहे। बाक़ी हुननि जो इहो ज़रूरु चवणु आहे त असां हुन जी हिमायत जारी रखंदासीं। उन खां सवाइ सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि कल्ह कराचीअ में जेको इतादियुनि जो इजलास थियो, उन इजलास में मुस्लिम लीग काफ जे सरबराह चौधरी शुजात हुसैन खे इहा ज़िम्मेदारी ॾिनी वई त उहो अल्लामा ताहिरुल क़ादरी सां हिन मार्च जे हवाले सां ॻाल्हाए। रहमान मलिक जे लंदन वञण जा इतलाउ आहिनि, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजो मिठी में 14 जनवरी ते थियल जलसो जेको आहे उहो मुलतवी करे छॾियो आहे। अल्लामा ताहिरुल क़ादरी जेका प्रेस कॉन्फ्रेंस अॼु कई, जंहिंमें हुन इहो 3 भेरा वर्जायो त इहो मार्च ज़रूरु थींदो, ज़रूरु थींदो ऐं ज़रूरु थींदो। ऐं उन खां सवाइ उन हिकिड़ी FIR बि एडवांस में आवाम जे साम्हूं हिकिड़ी पंहिंजी FIR लिखाई आहे, जंहिंमें हुन 6 ॼणनि खे नॉमिनेट कयो आहे त जेकॾहिं असांजी लॉन्ग मार्च जे दौरान को बि दहशतगर्द हमलो थियो त उनजो ज़िम्मेवार सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ, गरू वज़ीर रहमान मलिक, मुस्लिम लीग नून जो सरबराह मियां नवाज़ शरीफ, पंजाब जो वॾो वज़ीर शहबाज शरीफ ऐं पंजाब जो जेको कानून वारो वज़ीर आहे राना सनाउल्ला, उहे ज़िम्मेदार हूंदा। इहे सभु शयूं साम्हूं आहिनि ऐं असां ॻाल्हाईंदासीं उन ते। मूंखे जॉइन कयो आहे सिकंदर हुलियो साहब। सिकंदर भलीकार, पाण राति प्रोग्राम जिते छॾियो उहो हुयो अल्ताफ़ हुसैन जो ख़िताब, ऐं उहो ख़िताब जीअं कल्ह पाण डिस्कस कयो त ड्रोन हमलो, सियासी ड्रोन हमलो, पर कल्ह नज़र कोन आयो MQ उहो हमलो वरी अॼु करे छॾियो, लॉन्ग मार्च ते हमलो थी वियो। पर उन में हिकिड़ी अहम शइ हुई, सभु शयूं पंहिंजी जाइ ते, उन में ॿी त का शइ एॾी अहम हुई कोन, रुॻो इन तकरार जे त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जे हवाले सां कुझु ॻाल्हियूं कुझु ॿियूं, जंहिं ते सॼे मुल्क में उन ते शदीद तनक़ीद थी आहे। उन में जेका ॿी जेका शइ अहम हुई उहा हुई सिंध जे विरहाङे वारी। MQ ते पहिरीं बि इल्ज़ाम लॻा 90s में जॾहिं ऑपरेशन हलियो पिए, जिनापुर जा नक्शा बि निकिता। MQ हमेशह उन खां इनकार कंदी रही। MQ जो हिकिड़ो अहम कारकुन आहे सहूलत मिर्ज़ा, जंहिंजा वीडियो बयान रिकॉर्ड आहिनि, जंहिंखे फाई जी सज़ा आयल आहे, अञा ताईं उन सज़ा ते अमल बि कोन्हे थियो। पर उनजो इहो इक़रार त इंडिया मां उहो तरबियत हासिलु करे आयो ऐं इहे इल्ज़ाम MQ ते बार बार लॻंदा रहिया आहिनि त उनखे ॿाहिरिन परॾेही क़ुवतुनि जी पुठिभराई हासिलु आहे। सिंध जी विरासत जे हवाले सां कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, इहा सॼी पट्टी, हिन ते बदल को महाजर सूबो या ॿियो सूबो। त हाणे जेको लोकल गवर्नमेंट वारो निज़ाम आहे, उन निज़ाम खे बुनियाद सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि करणु, उहा केतिरे हद ताईं उन में केतिरी मंतकी थी लॻे तव्हांखे? असां गुज़िरियल 24 कलाकनि में काफ़ी तब्दीली आई आहे ऐं ख़ासि तौर ते मर्कज़ ऐं महवर ते रहियो आहे अल्ताफ़ साहब जो ख़िताब। ड्रोन पे चयूं, पोइ वरी बाद में उहो तब्दील थियो। अॼु सुबुह जो हुननि वरी लॉन्ग मार्च ते ड्रोन किरायो। पर जेका असांजे कॉन्टेक्स्ट में, सिंध जे कॉन्टेक्स्ट में, जेका कल्ह हुननि बल्दियाती निज़ाम जी ॻाल्हि करे, पहिरियां हुननि लिक छप में गवर्नर जी ॻाल्हि कई त हुनखे हटायो पियो वञे, जे सुभाणे हटायो थो वञे त अॼु हटायो वञे, जे उन खां पोइ हुननि जेको वरी हलिया विया त सिंध जे अंदरि सिंधी क़ौमप्रस्तनि जे एतिराज़नि जो त फ़िक्र आहे, पर जेकॾहिं उर्दू ॻाल्हाईंदड़ क़ौमप्रस्त जेके आहिनि उन्हनि जो अगरि मामिलो फ़िक्र न कयो वियो त पोइ ज़ाहिर आहे उहे भित सां लॻंदा, त पोइ हू सुभाणे हिकिड़ो अलॻि सूबे जी ॻाल्हि बि कंदा। त इहा हिकिड़ी MQ जी अहिड़ी पुराणी ॻाल्हि आहे जेका काफ़ी अरसे खां वठी माण्हू सम्झंदा आहिनि। छो जो जॾहिं हीउ बहस पे हलियो मुल्क में 2-2.5 सालनि खां 9 सूबनि जो, त हिननि पहिरियां तव्हांखे यादि आहे त ख़ैबर सूबे जे अंदरि हज़ार सूबे जी सपोर्ट कई, सराइकी जी बि कई, पश्तूननि खे बि कंदा आहिनि बलोचिस्तान में, ऐं सभु माण्हू चवंदा हुननि खे त तव्हां पंहिंजी ॻाल्हि छो नथा कयो। ऐं ज़ाहिर आहे पंहिंजी ॻाल्हि करण लाइ हिकिड़ो अख़लाक़ी ऐं हिकिड़ो सियासी ग्राउंड ऐं जवाज़ घुरिजे, जेको हुनखे कॾहिं मिलियो कोन्हे को, ऐं हाणे बि को सियासी ऐं अख़लाक़ी या क़ानूनी जवाज़ कोन्हे, रुॻो लोकल गवर्नमेंट जे बुनियाद ते। जेके लोकल गवर्नमेंट जी ॻाल्हि आहे त पोइ त कराची सॼो हिकिड़ो ज़िलो, हाणे 5 ज़िला थिया। हैदराबाद में पंहिंजो हू कनि था, हिकिड़े ज़िले ते हुननि जी आहे त हुननि जी जेका आहे छा चइबो आहे वासदारी या हुननि जी जेका अमलदारी आहे। पर सिंध में त पहिरियां 23 ज़िला, हाणे 5 में 28 ज़िला थी विया।
त बाक़ी सिंध त सॼी ॿिए कॉन्टेक्स्ट में सोचे थी बिल्कुलु। त पोइ कीअं जस्टिफाई कंदा। त मुंहिंजो ख़्यालु आहे उहो MQM उन में परेशानी में आहे। उन में हू कंहिं महिल ॻाल्हि जॾहिं बि MQM जो प्रॉब्लम थींदो आहे त लोकल गवर्नमेंट अहिड़ो उन जेको नाज़ुक हिसास ऐं सेंसिटिव सब्जेक्ट आहे जो हमेशह उनजी बार्गेनिंग बि थींदी आहे। उनजो रीज़न आहे लोकल गवर्नमेंट में बि सॼे सिंध जी ॻाल्हि त ज़रूरु कंदा आहिनि पर आख़िर में ॾेई वेठी कराची ते बीहंदा आहिनि। ऐं कराची जेको मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन आहे मतिलबु इट्स हेल ऑफ बिज़नेस। उन में त बिलियंस जो मसइलो आहे। उन्हनि जा सॼा स्टेक्स उते आहिनि ऐं सॼी हिकिड़ो त इल्ज़ाम बि लॻंदो आहे हिकिड़े हद ताईं ॻाल्हि बि आहे त हुनजो सॼो कारोबार पार्टी जो ॿियो मामिलो हले बि कराची मां थो। त हिन वक़्तु स्पेशली हिन पावर बार्गेन जे अंदरि वरी सिंध खे टोड़ण वारी ॻाल्हि ऐं अलॻि सूबे जी ॻाल्हि करणु मुंहिंजो ख़्यालु आहे त हिनखे पीपल्स पार्टी खे सीरियस वठणु घुरिजे ऐं अल्ताफ़ साहब खां जेतिरा बि सिंध जा कॉम्प्रेस ऐं हॾॾोखी ऐं हमदर्द आहिनि उन्हनि समूरनि खे पुछाइणु घुरिजे जीअं उन अदलिया खां ऐं साफ़िन खां पहिरियां माफ़ियूं वरितियूं उहो सिंध धरतीअ खां ऐं सिंध जे वासियुनि खां ऐं धरती धड़नि खां ज़रूरु माफ़ी वठे। हाणे माना हाणे हिकिड़े क़िस्म जो हुन थ्रेट बि ॾिनो आहे। हाणे जेको अॻु में पाण ॻाल्हि पे कई त ताहिरुल क़ादरी जी जेका लॉन्ग मार्च आहे उनजी हिमायत जे पोयां MQM जा कहिड़ा सबब आहिनि। उन में हिकिड़ो सबबु इहो वोटर लिस्टुनि वारो पाण बार बार वरजायो पिए इहो त तकबंदियूं जेके नए सिर थियणु वञनि पियूं उहो सबबु हो ऐं उन खां पोइ लोकल गवर्नमेंट वारो त लोकल गवर्नमेंट वारो हालांकि ॾिठो वञे पाकिस्तान पीपल्स पार्टी त मुतालबा मञिया उन्हनि जी मर्ज़ीअ मूजिबि नओं एक्ट आंदो पोइ उन ते सॼी सिंध एहतिजाज कयो। सिंध जा घण घुरा सुप्रीम कोर्ट में विया। सुप्रीम कोर्ट जो उन ते हिकिड़ो मनानामो जारी थियल आहे। हुकूमत जे पारां त कुझु कोन्हे। त हाणे हीउ जेको सॼो हिननि गेम खेॾी ऐं अॼु ओचितो हिननि हिमायत वापसि वरिती माना हुन में शिरकत जो जेको ऐलान हो उहो ऐलान हिननि वापसि वरितो त छा ईअं सम्झिजे त को पाकिस्तान पीपल्स पार्टी सां हिननि जी का डील थी वई के मुतालबा जेके हिननि रखिया उन मां कुझु मञिया विया आहिनि। यकीनन मुतालबा त मञिया विया हूंदा छो जो तव्हांखे यादि आहे त पोएं हफ़्ते रहमान मलिक वियो कुझु ॻाल्हि ॿोल थी जंहिंखां पोइ उन अल्ताफ़ हुसैन हुनखे चयो त तव्हां वञी ताहिरुल क़ादरी सां ॻाल्हायो। वरी हाणे कल्ह बि रहमान मलिक वियो पहिरियां अल्ताफ़ साहब चयो त तव्हां 72 कलाकनि में ड्रोन अटैक कंदासीं पोइ चयो त पुर्ज़ा कोन था मिलनि। ख़बर न त कल्ह पुर्ज़ा हुनखे मिलिया न मिलिया ऐं कुझु पुर्ज़ा या त रहमान मलिक राति देरि सां खणी लंडन पहुतो जो अॼु सुबुह जो हुननि लॉन्ग मार्च खां अलहदगी जो ऐलान कयो। हाणे लॉन्ग मार्च खां अलहदगी जो ऐलान कल्ह असीं प्रोग्राम में ॻाल्हायोसीं एंड नोट असांजो इहो त हिननि खे त जेको नुक़सानु थियो सो थियो पर वॾे खां वॾो नुक़सानु ताहिरुल क़ादरी खे थियो। MQM जीअं जीअं जे बैंड वैगन में अची वई शुरूअ में जीअं ऐलान कयो 23 दिसंबर ते हुते मौजूदु आहे सॼो हाई पावर्ड वफ़द हो फारूक सत्तार जे क़यादत में हुते MQM जो त जेके ॿियूं पार्टियूं आहिनि मुल्क जे अंदरि हिकिड़ो वॾो अंग आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे ऑलमोस्ट कंसेंसस आहे हिन ॻाल्हि ते यकरा आहिनि पार्टियूं नवाज़ लीग खां वठी कॉम्प्रेस ऐं ॿियूं त MQM सां गॾु को वेहण लाइ तयारु न आहे। जॾहिं MQM ताहिरुल क़ादरीअ सां गॾु कुर्सी ते वेठी त आहिस्ता आहिस्ता पार्टियूं सभु दाएं बाएं थी वियूं ऐं हाणे जॾहिं सभु पार्टियूं ऐं राति डेडलाइन में पूरी थी वई अॼु सुबुह जो त अचानक MQM बि उन मां बिल्कुलु उन वेठे वेठे उन बैंड वैगन मां निकिरी वई त इहो वॾो सेटबैक आहे। ताहिरुल क़ादरी साहब जी प्रेस कॉन्फ्रेंस तां ॿुधी त MQM त घणो न ॻाल्हायो पर हुनखे तकलीफ़ तमामु घणी हूंदी छो जो हाणे जेको मार्च हूंदो उहो हिकिड़े मज़हबी रहनुमा जो जंहिंसां गॾु शागिर्द हूंदा आवाम बि ज़रूरु हूंदो हुनजा हमदर्द कारकुन हूंदा पर उहो जेको पॉलिटिकल सेंस क्रिएट थिए हा त कराची खां वठी इस्लामाबाद ताईं मुल्क जे ॿियनि इलाइक़नि खां माण्हू अचनि हा मार्च कनि हा हिकिड़ो पॉलिटिकल सेंस हुजे ऐं तहरीर स्क्वायर वारी जेका ॻाल्हि हुई उहा त हाणे मुश्किल आहे। जेका तव्हां ॿी ॻाल्हि कई त हा हाणे बार्गेन में थियो हूंदो ज़रूरु तव्हांखे यादि आहे त कल्ह जंहिं वक़्तु अल्ताफ़ साहब ड्रोन वारी ॻाल्हि पे हली त फारूक सत्तार बाबर गोरी इहे हिते मौजूदु हा 90 वटि लाल किला में उनखां पोइ राति जो जेको इतिहादी पार्टियुनि जो इजलास थियो सदर साहब उन में शरीक थिया उनखां पोइ देरि ताईं राति जो इहे ॻाल्हियूं त शायदि चौधरी शुजात हुन सां ॻाल्हायो राब्तो कयो आहे ऐं पोइ अॼु तौरु उहा मीडिया में सुबुह जो ॻाल्हाई त बाद में हुनखे मुबारकबाद ॾिनी अथऊं पर उनखां पोइ प्रेशर तमामु घणो पइजी इतिहादनि में मुंहिंजो ख़्यालु आहे कल्ह हुनखे ब्लैक एंड वाइट चई छॾियो त जेकॾहिं तव्हां नथा हलो त पोइ तमामु वॾी सख़्तीअ सां ऐं पॉलिटिकल बुनियादनि ते असां हिनखे काउंटर कंदासीं त MQM जे लाइ प्रॉब्लम आहे। हाणे MQM जेका हिकिड़ी ॿी अंडरस्टैंडिंग में आहे त MQM खे शुरू में जॾहिं ताहिरुल क़ादरी साहब आयो हेॾी वॾी फनफेयर सां हेॾी वॾी इश्तिहारबाज़ी सां सभिनि जो इहो ख़्यालु हो त किथे का वॾी एजेंडा त कोन्हे ऐं शायदि MQM जो प्रॉब्लम आहे। तव्हांखे यादि अॻे हिकिड़ो हुन बयानु ॾिनो त मोहब वतन जनरल जेके आहिनि जनरल मुल्क जा उहे अॻियां अचनि ऐं मुल्क में हीअ आइन कानून जी बालादस्ती क़ाइमु कनि वरी कॾहिं अदलिया हकम बयानु ॾींदा आहिनि तमामु वॾी सपोर्ट आहे। अॼु जेका ॻाल्हि हुन ताहिरुल क़ादरी साहब कई बि तव्हांखे यादि आहे हिकिड़ा जुमिला चया हुन चयो त मूंसां गॾु 3 एज जी सपोर्ट कोन्हे का बल्कि 2 एज ऐं 1 M जी आहे। 3 एज जो मतिलबु आहे त नवाज़ शरीफ़ जे दौर में हिकिड़ो टर्म आयो 3 एज जो मतिलबु आहे त अलाह
अमेरिका आर्मी नवाज़ शरीफ़ खे मज़ाक माण्हू चवंदा हुआ त चोथों एब आहे हुनजो आबादी जेको गवर्नमेंट पियो रन करे हिन अॼु चयो आहे त मूंसां गॾु ॿ ए न हिकिड़ो एम आहे हिकिड़ो त अलाह ए ऐं ॿियो अवाम आहे ऐं टियों मीडिया आहे असां जेको एम खईं त जेको आम ख़्याल हो शायदि एम जो मतिलबु आहे मिलिट्री सां गॾु आहे त हे बज़ाहिर त ॾिसो जेके सफ़ारतखाना आहिनि यूके जो या अमेरिका जो उन्हनि वाज़िब बयान ॾेई छॾिया कल्ह त कैनेडियन जेको सफ़ारतखानो आहे इस्लामाबाद में उन्हनि बयान ॾिनो आहे त हिन जो ज़ाती अमल दख़ल आहे हिन जेके मामले में ऐं कैनेडियन सफ़ारतखानो त मॉनिटर पियो करे मॉनिटर छो जो उन सां कैनेडा जी जेका सिटीज़नशिप जो सॼो एक्ट आहे जेको सिटीज़नशिप जा सॼा मराहतूं आहिनि ऐं मामला आहिनि उहे ख़ुदि क्वेश्चनेबल थींदा ऐं तकरारी थींदा सोशल मीडिया ते तमामु घणो हले पियो त जेके नौजवान आहिनि मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि जा उहे साॻिए ॾींहं ते उन्हनि कैनेडियन सफ़ारतखाने जो हाई कमीशन जो घेराव करण जो ऐलान कयो आहे उहे बिल्कुलु उहे घेराव करे सघंदा पर हाणे ख़ैर उन ॾींहं ते त इस्लामाबाद सॼो सील थी वियो आहे ऐं हाणे त जेके यूनाइटेड नेशंस खां वठी डिप्लोमेटिक इनक्लेव में जेके मुलाज़िम ऐं जेके ॿिया माण्हू आहे उहे इलाइक़ियूं तय करनि या मतिलबु हा एहतियातनि में तव्हांखे ख़बर आहे सफ़री हिदायतूं ॾींदा आहिनि सिक्योरिटी हुन जा हिकिड़ी तमामु वॾियूं डिपार्टमेंट्स आहिनि त उहो पंहिंजे जाइ ते इस्लामाबाद में जेको हाणे अचे थो 14 तारीख़ मंडे ते त उते स्कूलनि जी बि छुटी थी वई आहे मोकल थी वई आहे उन खां पोइ सरकारी इदारा बंदि रहंदा छो त गवर्नमेंट तमामु वॾे पावरफुल तरीक़े सां तयारी ज़रूरु कई आहे छो जो इहो आहे त हाणे तायल कादरी साहिबु थियो डेस्परेट सॼो मामलो सियासी जेको आयो मुल्क में हिकिड़ी सीन ठही उहा कोन ठही मेजर पॉलिटिकल पार्टीज़ बि न आयूं को प्रेशर बि क्रिएट न थियो डेड लाइन ॾिनो 10 ताईं गवर्नमेंट ॻाल्हाए मुतालबा मञे अच्छा मुतालबा कहिड़ा हुजनि उहे इलेक्ट्रोल रिफॉर्म्स जी हुन ॻाल्हि कई त मां ही मुतालबा चवां थो अॼु बि चयूं त अॼु मां कोन खणी आयो आहियां मां सुभाणे तव्हांखे मीडिया खे प्रोवाइड कंदुसि भई तव्हां जिन मुतालबनि जी ॻाल्हि कयो था त 10 तारीख़ ताईं ही मामला असांजा मञियो तव्हां त हिन महिल ताईं उनखे इन लिस्ट कयो कोन्हे को चॉकआउट न कयो आहे तव्हां ॿुधाए न सघिया आवाज़ त ही मुतालबा हुजनि ऐं आईन ऐं कानून जे फ्रेम में हाणे ज़ाहिर आहे उहो मामिलो बि थी वियो त उन खां पोइ डेड लाइन पूरी थी वई हाणे निकिरण जो टाइम अची वियो त ईंदा ज़रूरु ताहिर क़ादरी वारे ते त पाण हली ॻाल्हायूं था ॻाल्हि वरी बि अल्ताफ़ हुसैन जी थी अचे अल्ताफ़ हुसैन जेको बार बार इहे हाणे माना MQ महाजर क़ौमी मूवमेंट मां मुतहिदा ॾांहुं इन करे आया त हुननि जो हो त असांजो हिकिड़ो जेको लिसानी हिकिड़ो असां ते ठपो लॻियल आहे उहो ख़तमु थिए असां सॼे मुल्क में बि कमु करियूं ऐं क़ाबिल क़बूल थियूं सिंध में रहंदड़ ॿियनि धुरियुनि लाइ बि ऐं उन लाइ शुरूआति में उन्हनि कुझु कोशिशूं बि कयूं पर अॼु बि जॾहिं असां ॾिसूं था को बि अहिड़ो मामिलो अचे थो अहिड़ो को बि मरहलो अचे थो उते ई वरी खुली पंहिंजी उन बुनियाद ते मोटी था वञनि जंहिंमें उन्हनि शुरू कई पंहिंजी तहरीक बिल्कुलु इहो हुनजो प्रॉब्लम आहे ऐं इहो जेको सिंध जे अंदरि जेको उर्दू सिंधी वारी जेका डिवाइड आहे इहो तव्हांखे यादि आहे त जॾहिं इहो मामिलो थियो पार्टीशन खां पोइ क़ाइदे आज़म जो कल्ह ॻाल्हियूं खुलियूं त सॼो किसो यादि आयो हिकिड़ो वक़्तु हो मूंखे यादि आहे त इहे हिकु उर्दू स्पीकिंग कम्यूनिटी जेके क़ाइदे आज़म ऐं पाकिस्तान जा चाचा मामा थी मुल्क में घुमंदा आहिनि कई माण्हू ऐं जिन किताब लिखिया आहिनि त हुनखे झिरकनि में पैदा थियण जे बजाए वज़ीर मेंशन में प्रूव करण में वधीक हूंदा अॼु जॾहिं वक़्तु आयो आहे त हुनखे हुनजी जेका सिटीज़नशिप हुई बतानवी पासपोर्ट उनखे बि सवालिया हुन बणाए छॾियूं पर इहो हुननि जो प्रॉब्लम 70s में थियो ॿोली वारो बिल तव्हांखे यादि आहे जेको भुटे साहिब जे दौर में प्रॉब्लम आयो उन खां पोइ फसाद बि थिया वरी हिते 88 में मामिलो हलियो ऐं उन खां पोइ इहो क्रॉनिक थी वियो आहे प्रॉब्लम इनखे हाणे मुंहिंजो जो ख़्यालु आहे त जेके सिंध जा घण घुरा आहिनि कॉम्प्रेस पार्टियूं ऐं उन्हनि खे दैट शुड बी लेड बाय पीपल्स पार्टी पर पीपल्स पार्टी में एतिरी सख़्त आहे कोन हुनजा हुननि जी पावर बार्गेन्स वधीक आहिनि हुनखे ॻाल्हाइणु घुरिजे ऐं इहो सिंध वारो मामिलो जेतिरो वञे थो सीरियस थींदो सिंध मतिलबु इहो को सणिबो ग्रह त न आहे जंहिंमहिल तव्हांजी पावर बार्गेन टुटे हिकिड़ा हुनखे सिंध कार्ड करे इस्तेमालु था कनि हिकिड़ा उहे माण्हू जेके थ्रेड करे इस्तेमालु था कनि त बाबा हीअं नथो त असीं अलॻि मुतालबो कंदासीं मतिलबु सिंध जी जेका वदत आहे उहा का इहे 47 में त कोन आई आहे तव्हांखे यादि आहे त 1843 में जॾहिं अंग्रेज़नि कब्ज़ो कयो त सिंध अलॻि हिकिड़ो रियासत मुल्क हो हुन खां पोइ ज़ाहिर हो बॉम्बे प्रेसिडेंसी हिसो रहियो 36 में हो 36 खां पोइ माप वठियासीं पर हज़ारे सालनि जी हिस्ट्री आहे उहो त हाणे 5000 सालनि जी हिस्ट्री ते बि माण्हू ॻाल्हाए सघे थो पर असुलु ॻाल्हि आहे हिन वक़्तु हिन असां जिते बीठा आहियूं उन वक़्तु इन क़िस्म जी ॻाल्हि MQM पारां करणु ऐं उन ते रिएक्शन कुझु सिंध में आयो आहे पर मुंहिंजे ख़्याल में पीपुल्स पार्टी जेका हूअं पंहिंजे पाण खे सिंध जे हक़नि जी वॾी दावेदार चवे थी उनखे हिन जो नोटिस वठणु खपे हुन में जेका हिकिड़ी अंडरस्टैंडिंग आहे त पीपुल्स पार्टी शायदि एतिरो नोटिस न वठंदी छो जो हुननि जी वरी पावर बार्गेन्स बि हुन इक़्तिदारी जेका इहे जोड़ तोड़ आहे उन्हनि हुननि खे MQM सूट थी करे हाणे ॾिसो हिन वक़्तु MQM वई थोरो परेशानीअ में आहे हाणे वापसि आया थोरा रिलैक्स थी विया हूंदा अच्छा हाणे ॿी जेका ॻाल्हि सिकंदर हले पई उहा इहा त शायदि MQM खे असां ज़रदारी पाण हिन ॻाल्हि ते आमादा कयो त तव्हां फ़िलहाल ताहिरुल क़ादरी जी हिमायत करियो त जीअं ॿी का बि धुर हुनजी हिमायत करणु इहो अता पाण कयोसीं त शुरू में अॻिते हली न थिए
जो 23 दिसंबर खां पोइ बस मुल्क में शुरू थिया त 2 हफ़्तनि खां पोइ 3 हफ़्तनि खां पोइ प्रूव थिए त इहो अल्टीमेटली आसिफ अली ज़रदारी जो कार्ड हो। अॼु हुन मां हिकिड़ी थोरी थोरी निशानदेही वाज़े थियण लॻी आहे। अॼु जो पहिरीं दफ़ो अलामा ताहिर अल क़ादरी तख़्त इस्लामाबाद सां गॾोगॾु तख़्त लाहौर खे बि चैलेंज कयो आहे ऐं हुन चयो आहे जेकॾहिं मुंहिंजी जान खे कुझु थी वियो त FIR इस्लामाबाद जा 3 माण्हू सदर वज़ीर आज़म रहमान मलिक ऐं पंजाब जा हुकूमत जा PMLN जा नवाज़ शरीफ़ शहबाज शरीफ़ राणा सनाउल्लाह त मतिलबु हाणे ऐं जेको बुनियाद जेको अॼु जेको उन्हनि गर्जा बरसिया ऐं प्रॉब्लम बि ॿुधायूं त बसूं वारनि खे धमकाइनि पिया तंदूरनि जो ताहिर उल क़ादरी वारी ॻाल्हि त पंहिंजी जाइ ते पर माना ताहिर उल क़ादरी थी सघे थो ॿिए कंहिंजे इशारे ते आयो हुजे पर मुतहिदा लॻे थो त सदर ज़रदारी पाण हुन ते फिट कई ऐं एंड टाइम ते पोइ हुननि जी हिमायत वापसि उहो हाणे ख़ैर पक सां नथो थी सघिजे मतिलबु हिकिड़े लिहाज़ खां आहे बि ॻाल्हि पर मुतहिदा खे शुरू में डेस्परेशन ते ख़बर न थी अलाए छा पियो थिए जॾहिं इमरान ख़ान आयो त उन वक़्तु मुतहिदा एफर्ट टाइम खां ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था हिनखे। नाज़रीन असां सां गॾु रहिजो अचो था नंढी साई खां पोइ। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार। हाँ सिकंदर ॻाल्हि इहा पे कई त MQM ज़ाहिर आहे MQM वही ताहिर उल क़ादरी ॾांहुं त ॿियूं सभु पार्टियूं रुकी हुयूं न बिल्कुलु जेकॾहिं MQM न वञे हा त कुझु न कुझु ॿियूं पार्टियूं जीअं तव्हां ज़िक्र कयो त सिंध जा क़ौम परस्त आहिनि फंक्शनल लीग आहे ॿियूं दूरियूं आहिनि उहे ज़रूरु सपोर्ट कनि हा एॾी वॾी उन्हनि जी शिरकत न हुजे हा तॾहिं बि हिकिड़ी इख़लाक़ी हिमायत ज़रूरु हुजे हा पर MQM वई त उहे उन्हनि लाइ त यानी कि इहो हिकिड़ो शजर ममनू बणिजी वियो न इहो लांग मार्च त तंहिंजे करे लॻे ईअं थो त कोई MQM कंहिं प्लान तहत उन्हनि जी सपोर्ट कई ऐं पोइ वरी वापसि अची वई ऐं एंड टाइम ते वापसि आई जीअं तव्हां ॻाल्हि कई डेडलाइन गुज़री वई उन खां पोइ सपोर्ट वापसि वरिती अथनि त हाणे हिकिड़ो इशू त थियो हुयो। बाक़ी मुस्लिम लीग काफ जो किरदारु कल्ह ANP बि हुई उन इजलास में BNP अवामी जो इसराउल्लाह ज़हरी उहो बि फाटा वारा बि जेको सदर वटि इजलास थियो ऐं उनखां अॻु में तव्हांखे यादूं जो गुज़िरियल इजलास थियो हुन में 4 रुकनी कमेटी सैयद खुर्शीद शाही सरबराही में ठही जेका पंजाब हुकूमत सां ॻाल्हाईंदी। अॼु वरी ख़बरूं ईयूं आहिनि त हाणे पंजाब गवर्नमेंट जेको पहिरीं हिकिड़ो पुलिस वारो बि ॾियण लाइ तयारु कोन हुई उहा हाणे हिन ॻाल्हि ते रज़ामंद थी आहे त असां 2000 पुलिस फोर्स फेडरल गवर्नमेंट खे ॾियण लाइ तयारु आहियूं हिन लॉन्ग मार्च जे हवाले सां। बाक़ी इहो त उन्हनि जो 5000 जी का डिमांड हुई फेडरल गवर्नमेंट जी उन्हनि जो त हाणे वधीक असांखे ज़रूरत पवंदी। इस्लामाबाद में कंटेनर्स अॻु में ई लॻी चुका हुआ रेड ज़ोन अॼु खां जेके दाख़िली रस्ता आहिनि उनजी खोटाई जो कमु शुरू कयो अथनि त जीअं उतां जेके अहिड़ा रस्ता आहिनि जितां आवाम अची सघे थो जिते कंटेनर बि नथा बीहारे सघजनि त उते खॾा खोटे छॾिया अथनि। उनखां पोइ लोही तारूं बि लॻायूं पियूं वञनि। अञा बि रहमान मलिक चए थो त असांजो हिकिड़ो प्लान आहे जेको असां ज़ाहिर कंदासूं ईंदड़ 24-36 कलाकनि में ऐं माना इस्लामाबाद खे मुकमिल तौर ते महफ़ूज़ कयो वेंदो त जेके तयारियूं हिते आहिनि। उनखां पोइ पंजाब गवर्नमेंट में पंजाब जे कानून वारे वज़ीर लाॻीतो मीडिया सां ॻाल्हाए पियो मियां नवाज़ शरीफ़ जा बयान आहिनि मियां शहबाज शरीफ़ जा आहिनि त लॻे ईअं पियो त शायदि इहो ताहिर उल क़ादरी साहिब खे लाहौर मां बि निकिरणु न ॾिनो वञे। जीअं पाण पहिरीं बि ज़िक्र कयो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जॾहिं मुशरफ दौर में निकिरणु चाहियो पियो त हू लाहौर पंहिंजे घर खां ॿाहिरि बि न अची सघी त इन क़िस्म जी जेका सिचुएशन आहे उनखां पोइ अॼु तव्हां मीडिया ते बि ॾिठो हूंदो त कराची मां ट्रेनुनि में काफ़िला अॼु खां निकिरणु शुरू थी विया आहिनि त ओवरऑल जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई उन में छा अंदाज़ो आहे त केतिरा माण्हू इस्लामाबाद पहुचण में कामयाबु थी सघनि था? त इस्लामाबाद में त काफ़ी माण्हू अची सघनि था। इस्लामाबाद में ताहिर उल क़ादरीअ जा पंहिंजा हिते इस्लामाबाद जे शहर जे अंदरि 2-4 मदरसा बि आहिनि उनजो असरु बि आहे। रावलपिंडी वेझो आहे ऐं हीअ हिन सॼे पंजाब वारे GT रोड बेल्ट में हुनजी काफ़ी हिकिड़ी पज़ीराई अक्सीरत बि आहे। मतिलबु हिकिड़ो मामिलो माण्हू त ईंदा ज़रूरु ऐं अचण में माण्हू दाख़िल बि थी सघनि था ऐं पर माण्हुनि जो तइदादु वॾो न हूंदो। जेका हुकूमत जी जेको मार्च जो तस्वर हो हुननि जो त लाहौर मां निकिरंदा ऐं हज़ारे ऐं लखनि में कन्वर्ट थींदा ऐं मिलियंस में अचे इस्लामाबाद तहरीर स्क्वायर ठाहींदा त उहा सिचुएशन न थींदी। जीअं मियां नवाज़ शरीफ़ आयो या मोहतरमा अटैम्प कई तव्हांखे यादि आहे पुराणी त अॼु हुन में हिकिड़ो प्रॉब्लम इहो थींदो जो पंजाब गवर्नमेंट ते तख़्त लाहौर ते अटैक कयो आहे त ज़ाहिर हू बि अटैक कंदा। फ़िलहाल त मामिलो हलियो पई जेको जो DC लाहौर जो लेटर बि ॾेखारियो त परमिशन बि आहे सभु कुझु आहे पर हिरासत पियो थिए माण्हू पैसा वापसि पिया कनि तव्हां ॾिसो हुन मां ई इन जो मतिलबु आहे त मामिलो हले पियो एफर्ट कंदा उतां निकिरण जी त हुनखे नज़रबंदि बि कंदा। जेका अॼु हुन पाण चयो बि त मुंहिंजे जान खे ख़तरो आहे अॼु मां पंहिंजी फैमिली खे बि घुरायो आहे ऐं वसियत बि कंदुसि ऐं हुनखे ॿुधाईंदुसि। अच्छा वसियत में हिकिड़ी ॻाल्हि मूं इंट्रस्टिंग नोट पे कई त हुनजे दाएं बाएं खॿे सॼे 2 पुट वेठा अलामा साहब ऐं अहिड़ा मुल्क जे अंदरि हिकिड़ो फैशन बि आहे त
त सदाईं जेका मोरसी सियासत आहे उन अटैक कंदा आहिनि, को बिलावल ज़रदारी ते कंदो आहे, को चौधरी ते कंदो आहे, को नवाज़ शरीफ़ ते कंदो आहे। पर मियां कादरी साहब जा बि जेके आहिनि हिन वक़्तु जहिड़ो कोई फर्मा रवा चइजे हुनजो, उहो हुनजो पुट ई आहिनि। त उहे बि हज़ार फैमिली घुरायो त उन ॿुधाईंदा, उन खां पोइ निकिरंदा त उहो वॾो सफ़र आहे। इस्लामाबाद में आया त इहो फुल फ्लेज दाख़िल न थी सघंदा, रेड ज़ोन त मुमकिन कोन्हे, ॿिए हंधि विया, पर हिन खां अॻु में मुंहिंजो ख़्यालु आहे काफ़ी अहिड़ो मामिलो ईंदो जो वॾो फसाद थींदो। हाणे ॾिसो कल्ह दहशतगर्दी लपेट एॾी आहे मुल्क में जो 130 माण्हू तक़रीबन शहीद थिया आहिनि कल्ह, ऐं 200-250 ज़ख़्मी थिया आहिनि, ऐं कोयटा सॼो ॿरी थियो, सवात में प्रॉब्लम हो। अॼु हुन पाण पॉइंट आउट कयो कादरी साहब त इहो मूंखे ॿुधाए पियो वञे त मतिलबु इहो हिते बि थी सघे थो, ऐं हेतिरा हज़ारे माण्हू अचनि, तव्हां अंदाज़ो कयो त इहो नंबर केतिरो हूंदो। हुते 200 थिया आहिनि, हिते शायदि 2000 माण्हू, अलाह न करे अञा वधीक कादरी जेका इन में सुवाल बि उथारिया आहिनि, उहे सुवाल त वैलिड आहिनि। हू चए थो या त इहो आहे त हुकूमती मिशनरी मुकमिल तौरु नाकाम थी वई आहे, लॉ एंड ऑर्डर ते ज़ाब्तो आणण लाइ, दहशतगर्दी रोकण लाइ का गवर्नेंस कोन्हे, कुझु बि कोन्हे, या इहो आहे त हुकूमत पाण उनखे सपोर्ट पई करे, पंजाब हुकूमत फिडल। त इहो हिकिड़ो वॾो बहस आहे, अञा त असीं ॻाल्हायो, मुल्क में वॾी डिबेट बि आहे, जेका वार एंड टेरर आहे, कई अहिड़ा फैक्टर्स आहिनि जीअं हुकूमत जो अमल दख़ल हूंदो आहे ज़ाहिर आहे, पर हिन में घणा फैक्टर्स अहिड़ा आहिनि जेके हुकूमत खां ॿाहिरि आहिनि, हुकूमत जे अमल वसम कोन्हे। ज़ाहिर का बि गवर्नमेंट न चाहींदी त हुननि जे दौर इक़्तिदार में 200 माण्हू मरनि हिकिड़े ॾींहं में, या 150 माण्हू मरनि, ऐं मतिलबु हेॾी वारनि टेरनि में 45,000 माण्हू शहीद थिया आहिनि ऐं पोइ 8-9 सालनि जे अंदरि, त कोई बि न चाहींदो। कुझु फैक्टर्स हूंदा आहिनि, कुझु रखिबो आहे, इहो त पंहिंजे जाइ ते, पर जेको ताहिर कादरी अॼु तमामु वॾे पंहिंजो जोश ख़िताबत में ॻाल्हियूं चयूं, मसलन जेको हुन पंहिंजो पाण खे हुक्मराननि खे यज़ीद सां तशबीह ॾिनी, ऐं पंहिंजो पाण खे हुसैनी काफ़िले जे हिकिड़े नंढड़े कारकुन तौरु ऐं हिकिड़े कारवान खे लीड करणु, इहो इहो त तसलसल थो लॻे शायदि। कल्ह जेको अल्ताफ़ साहब तव्हां ॾिसो त उहो दौर हिजरत ऐं रसूल पाक खां वठी शुरू कयूं ॻाल्हियूं, त क़ाइदे आज़म जो बि मामिलो हुननि सॼो उन ते ॻाल्हायो। अॼु वरी तव्हां ॾिसो हीउ जेको मज़हबी मामिलो आहे तमामु सेंसिटिव आहे, उन ते हर माण्हू ज़ाहिर दुनिया में जिते बि ज़ुल्म थिए थो, त जेको मुस्लमान आहे या जेका मुस्लिम अंडरस्टैंडिंग आहे, उहो माण्हू ज़रूरु पंहिंजो पाण खे हुसैनी काफ़िले सां, उनजे काफ़िले जेके कारकुन तौरु भेटे त सघे थो, पर हुक्मराननि खे यज़ीद सां तशबीह ॾियणु, ऐं चईंदा वञा पियो करबला, ऐं करबला पियो वञा, ऐं मतिलबु इहो त हिकिड़ो अहिड़ो मामिलो आहे, इहो हाणे ऐं उन्हनि यज़ीद जा जेके मतिलबु आम सॉरी इअं चवणु न घुरिजे, उन्हनि जा जेके नुमाइंदा आहिनि, मसलन चौधरी शुजात या को ॿियो माण्हू, उहो पाण बि चयूं त ॿई चौधरी ॿाहिरि मूंखे फ़ोन कई आहे, अचनि था ॻाल्हियुनि लाइ, तव्हां हुन सां ॻाल्हायो पिया, ऐं अॼु ताईं MKM शिरकत पे कई, उहे बि उन ई हुकुमरान पार्टीअ जा। अच्छा, उन खां पोइ अच्छा वरी जोश ख़िताबत में हुन पंहिंजे लॉन्ग मार्च खे माऊ जे बिल्कुलु चेयरमैन माऊ जे, हाणे चेयरमैन माऊ 1000 किलोमीटर जो सफ़र कयो, उन में हज़ारे साथी हुनजा वफ़ात करे विया, मरी विया, ऐं उन चीन जी क़िस्मत बदिलाई, ऐं जदीद जेका चीन रियासत आहे 48 में वजूद में आई, ऐं जेको हिन वक़्तु इकनॉमिक एम्पायर ठही वई आहे उन्हनि जी, उहा उन लॉन्ग मार्च जे बदौलत आहे। अच्छा, उन खां पोइ करबला, वरी कंहिं महिल चेयरमैन माऊ, भई चेयरमैन माऊ जी ते ॿी स्ट्रीम आहे, ॿी धारा आहे, या तव्हां उन सां भेटियो त उन ते रखो, उहा हिकिड़ी इनकलाबी धारा आहे, जदीद लिबरल धारा आहे। न पर हुन त इहा ॻाल्हि कई त दुनिया में अॼु ताईं अहिड़ो लॉन्ग मार्च थियो ई कोन हूंदो, सॼी दुनिया जेका आलमी अख़बार आहे हुन में आउं पहिरियों मिसाल क़ाइमु करणु पियो वञा, लखे माण्हू हूंदा जिन वटि न बंदूक हूंदी, न गुलेल हूंदी, न पथर हूंदो, को शीशो कोन टुटंदो, ऐं दुनिया में इहो मुंहिंजो ख़्यालु आहे त अलामा साहब शायदि राति को ख़्वाबु ॾिठो आहे, ईअं आहे मुमकिन कोन, दुनिया में चेयरमैन माऊ जो मार्च आहे या ख़ुदि जेको हुसैनी काफ़िले जी ॻाल्हि कई, उन खां पोइ दुनिया जे अंदरि तब्दीलियूं आहिनि, उथल पुथल थियूं, पुरमन जदोजहदूं थियूं, ईअं न आहे। वेलवेट रेवोल्यूशन आयो ही इन यूरोप में सोवियत यूनियन खां पोइ, जंहिंमें चेक एंड स्लाविक रिपब्लिक्स हुयूं ॿ, उन्हनि बिल्कुलु पंहिंजा बॉर्डर्स हिक ॿिए जा डिज़ाइन कया, ॿ अलॻि मुल्क ठाहियूं, हिकिड़ो बि लाश न किरियो, हिकिड़ी बि कैजुअलिटी न थी, ऐं हिकिड़ो बि को रोड ब्लॉक न थियो। दुनिया में एग्ज़ाम्पल्स आहिनि, ईअं न आहे त को कादरी साहब चए पियो, हाणे कादरी साहब त हाणे जंहिं परेशानीअ में आहे हिन वक़्तु, अॼु जेका हुनजी गुफ़्तगू हुई ऐं जेको अंदाज़ हो, इन जो मतिलबु आहे त हाणे तमामु जल्द, हाणे मूंखे त जेको लॻे थो चौधरी शुजात वग़ैरह हिन सां ॻाल्हाईंदा, अञा 2 ॾींहं पिया आहिनि, किथे MKM वांगुरु हीउ ख़ुदि राज़ी न थी वञे ऐं ख़ुदि अनाउंस न करे त मुल्क ऐं क़ौम जे वफ़ीतर मफ़ाद में, मतिलबु मां चवां थो पंहिंजे कारकुननि खे त हाणे इस्लामाबाद तरफ़ पेशकदमी न कनि, बल्कि हीउ मुंहिंजो इलेक्ट्रल रिफॉर्म जी एजेंडा आहे जेका मां चॉकआउट कई आहे, ऐं गवर्नमेंट खे मां गुज़ारिश था कयूं त उहो अमल दरामद करे। सही न हाणे तव्हां ख़्वाब जो ज़िक्र कयो अलामा साहब जे, त शायदि हुन ख़्वाब ॾिठो आहे त असां जॾहिं अलामा साहब तहरीक मिनाजुल क़ुरान शुरू कई, उहे वीडियोज़ जिते किथे मौजूदु पियूं, उन में बि अलामा साहब हिकिड़े पंहिंजे ख़्वाब जो ज़िक्र कयो आहे, जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़्वाब में अचनि था, पोइ
खाधे पीते जो ख़र्च, पोइ वापसी जी टिकट जी बि ॻाल्हि थिए थी हा, हुन में। बिल्कुलु। त इन क़िस्म जूं ॻाल्हियूं जेके माण्हू करे उन माण्हू जी साख केतिरी हूंदी, छा हूंदी, उहा इहो त ज़ाहिर आहे असां उहा असां आवाम माण्हुनि खे अवाम खे मीडिया खे सोचणु घुरिजे हा। त ॿ ॿ चारि चारि कलाक इलेक्ट्रॉनिक मीडिया ते हिकिड़ा माण्हू अचनि था ऐं साॻियूं ॻाल्हियूं ॿुधी 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 जीअं कल्ह क़ाइदे त अजीब ऐं हिकिड़ो अॼु हिन जो सॼो ज़ोर मीडिया ते हो त बसि मीडिया आहे आख़िर में जंहिंजो सहारो अॼु चयूं त बाबा मूं वटि ॿ एज़ आहिनि, हिकिड़ो अलाह आहे, अवाम आहे। हा। हाणे अलाह जी ताक़त हर माण्हू सां गॾु हूंदी आहे। बिल्कुलु। दुनिया जी जेका काइनात आहे, मतिलबु जेको माण्हू बिलीव करे थो, अच्छा अवाम जी ताक़त ख़बर पवंदी। ऐं नंबर 2 मीडिया जी ताक़त। अॼु मीडिया जी तारीफ़ आहे कयो, सुभाणे अगरि इहा ई मीडिया तव्हांजी खलल आईंदी, अञा सिधी ॻाल्हि कंदी उहो ऐं त तजियो लाइक़ु कंदी, ई न। त पोइ न, पोइ छा कंदो तव्हां? वरी मीडिया खे बुरो भलो चवंदव। बिल्कुलु न। उहो हाणे ॾिसो न तव्हां, कल्ह वरी मीडिया जे हवाले सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं अल्ताफ़ हुसैन कयूं पंहिंजी तकरीर में, त ज़ाहिर आहे इहो साॻियो ई हलंदो। पर हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका हुई, जेका अलामा साहिबु कई, जेका हाणे पाण ज़िक्र कयो शुरू में, त हुन अञा ताईं पंहिंजो जेको चूंड सुधारनि जो एजेंडा आहे उनजो ऐलान कोन्हे कयो। पर वरी इहो चवे थो जेकॾहिं चूंड सुधारनि ते अमल न थियो ऐं उन अमल खां सवाइ, इन्हनि चूंड सुधारनि खां सवाइ चूंडूं थियूं, त मुल्क में अहिड़ी सियासी आमरियत मटिजी वेंदी जो पोइ सॼी क़ौम सॼी अता इहा ई ज़िंदगी जेकी यादि ॻाल्हि आहे, असांजा काफ़ी जेके दोस्त बि आहिनि तमामु लाइट में ॿार रहनि था, उन्हनि सां बहस थींदो त कई माण्हू इहो बि चवंदा त यार बेनिफिट ऑफ डाउट ॾिजे, मौलाना साहिब तनक़ीद थियणु न घुरिजे, तव्हां छो मसइलो आहे त रैशनल थी असां ज़ाती ज़िंदगी कढूं था सॼियूं ॻाल्हियूं। असां उन्हनि खे इहो चवंदासीं, जेको मां बि सोचींदुसि, तव्हां सां बि डिस्कशन थी, त भई अलामा साहिबु चए पियो त विदिन गिवन आइन ऐं कानून तहत ही इलेक्शन सुधारा हुजनि। तव्हां 23 डिसंबर खां अॼु 11 जनवरी थी वई आहे, सुधारनि जो को सुर पेर कोन्हे। सही। अॼु बि इहो प्रेस कॉन्फ्रेंस में सवाल थियो त चऊं त मां सुभाणे ॾींदुसि अञा लिखत में, भई पहिरियां तव्हां उहे ॾियो हा, पोइ हुकूमत खे डेडलाइन ॾियो हा त ही उन मां कुझु डूएबल थी सघिया पे गवर्नमेंट करे हा, ऐं कुझु न हुजे हा, उहो अलॻि मामिलो आहे। पर उहे सुधारनि जी का ख़बर कोन्हे का। तव्हां डेडलाइन ॾिनी ऐं डेडलाइन खां पोइ मार्च ॾिनो। हाणे उन सुधारनि जे अंदरि को वॾी स्पेस कोन्हे। मसइलनि हाणे सुधारनि में जेको चवंदा न त जस्ट इक्विटेबल फेयर, हिकिड़ो बिल्कुलु अदल त निज़ाम हुजे, ग़रीब माण्हू बची सघे, इलेक्शन में हिसो वठी सघे, त उहो थींदो ओवरऑल जेको असांजी निज़ामत आहे ऐं जेका हुकूमत आहे, जो गवर्नेंस जो मॉडल आहे, उहो बहितरु थींदो, जंहिंजे अंदरि ज़ाहिर आहे लिटरेसी वधंदी, इकनॉमिक एम्पावरमेंट वधंदी, ॿिया मामला थींदा, त पोइ माण्हू पंहिंजी पोज़ीशन में अची सघंदो, पोइ को के पोस्ट अची सघे थो, पोइ विड़ी सघे थो इलेक्शन। ऐं जेको मामिलो आहे उहो त 63 सालनि खां मुल्क में हले कोन्ह पियो। ईअं दुनिया सॼीअ जे अंदरि को प्रॉब्लम आहे। पोइ उनखे हिननि जी वॾे वॾी कमज़ोरी रही आहे, जेका इंटरनेशनल मीडिया आहे या मुल्क जे अंदरि जेको सीरियस तबिको आहे, उहो अलामा साहिब खां मायूसी इन ॻाल्हि हिकिड़े थियो त भई तव्हां इहो सभु कुझु कयो, शो ऑफ स्ट्रेंथ बि कयो 23 डिसंबर पंहिंजो 23 डिसंबर ते लाहौर में, उनखां पोइ तव्हां डेडलाइन ॾिनी, डेडलाइन में जेका तव्हां मुतालबा चया पे ऐं सुधारनि जो जेको शेड्यूल हो ॿुधायो आहे त कीअं कीअं थिए हा, त पोइ उहो ई आहे न। ॾिसो हाणे उहो आया कोन। इलेक्शन्स में सियासी पार्टियूं वञनि थियूं, सभिनी खां पहिरीं पंहिंजो मंशूर उनजो ऐलान कंदियूं आहिनि, पोइ उन मंशूर ते वोट वठंदियूं आहिनि आवाम खां। मंशूर केॾो उन सां लाॻापियल हूंदो आहे, उन ते अमल केतिरो थींदो आहे, न थींदो आहे, उहो हिकिड़ो हिकिड़ो इशू आहे, थिए थो नथो थिए, पर ॾींदियूं ज़रूरु आहे। ईअं ई एॾो वॾो तव्हां लॉन्ग मार्च करणु पिया वञो, तव्हां पंहिंजो मंशूर त अनाउंस कयो न, त मंशूर छा आहे? गॾोगॾु तव्हां इहो बि चओ पिया त तव्हां केयर टेकर सेटअप जो हिसो न थींदा, बिल्कुलु तव्हां इलेक्शन में हिसो न वठंदा, ड्यूअल सिटीज़नशिप जे बुनियाद ते तव्हां मेंबर पार्लियामेंट थी नथा सघो, त माण्हू आख़िर कहिड़े बुनियाद ते तव्हां ते एतमाद कनि? तव्हां मां पार्लियामेंट जो मेंबर त थियो, तव्हां इलेक्शन कमीशन वटि पार्टी रजिस्टर नथा कराए सघो, त इहे सभु जेके बुनियाद आहिनि, त तव्हां उहो जॾहिं उहो सभु कुझु न आहे, त जेके हुक्मरान वेठा आहिनि, जेके हिन वक़्तु हुक्मरान आहिनि, करप्ट आहिनि, ठीकु न आहिनि, कुझु बि न आहिनि, उनखे त ज़ाहिर पार्लियामेंट चूंडियो आहे। बिल्कुलु हिकिड़ो रूल ऑफ लॉ मुल्क में आहे, उहो अञा बहितर हुजणु घुरिजे। उन्हनि खे हटाइणु, भई उनखे यज़ीद सां भेटणु ऐं हटणु घुरिजनि, ऐं मतिलबु अहिड़ियूं ॻाल्हियूं चवणु, ऐं वरी पंहिंजो प्लान, या त तव्हां पैरल स्टेट जी ॻाल्हि कयो, या हिकिड़ो इनकलाबी हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे, मसइलनि जीअं तहरीक तालिबान या जेके इस्लामिक स्कूल ऑफ थॉट जा माण्हू आहिनि, या जेके सेपरेटिस्ट आहिनि मुल्क में, उहे चवनि था असीं पाकिस्तानी रियासत खे नथा मञूं, असांजो ही प्लान आहे, उहा ॻाल्हि पाण जाइ थी सघे थी। तव्हां त चओ था त इलेक्शन सुधारा, इलेक्शन कमीशन 60 या 90 ॾींहंनि जे अंदरि हीअं करे सघे थी, उन्हनि जो को खुर पेर कोन्हे को, ऐं गॾोगॾु बज़द आयो तव्हांजी ॻाल्हि माण्हू मञनि, ऐं रुॻो तव्हां जोश ख़िताबत में 2-2 कलाक वठंदा ऐं पूरी थेट्रिक्स आहे, ऐं तव्हां हुनखे ॾिसंदो ऐं आराम सां सम्झंदा, त हुनजे अंदरि घणो को मटीरियल न आहे जेको ऑफर पिया कनि ॻाल्हाइण में या माण्हुनि खे डाइजेस्ट करण जे लाइ, पर मुल्क जे अंदरि हिकिड़ो बिल्कुलु सनसनी पैदा थी वई आहे। जोश ख़िताबत हिकिड़ो पंहिंजो उनजो इज़हार आहे, बाक़ी त का शइ ज़ाहिर आहे हू त तमामु आलिम बि आहिनि ऐं मुबलिग आहिनि, ॻाल्हाए सघनि था, उहो पंहिंजे जाइ ते, ऐं ज़ाहिर थोरो घणो उहो करबला जो टच बि ॾियनि था, त उहो मामिलो हले थो।
पर मतिलबु हीउ जेको रिफॉर्मिस्ट एजेंडा हुजणु घुरिजे उहा कादरी साहब वटि महिल ताईं कोन्हे का। चलो टाइम थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन ब्रेक खां पोइ असां कोशिशि कंदासीं त हिते हुकूमत पारां जेके क़दम खयां पिया वञनि ऐं ओवरऑल जेके काफ़िला अचणा आहिनि उन जे हवाले सां जेके शिकायतूं आहिनि मिनाजुल क़ुरान खे ऐं मौजूदा जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत जो जलसो हुयो मिठीअ वारो ऐं सदर साहब अञा ताईं कराची में मौजूदु आहे, इन्हनि इशूज़ ते बि ॻाल्हायूं। अचो था नंढी साई खां। प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां ॻाल्हि पे कई ब्रेक ते वञण खां अॻु में अल्लामा ताहिरुल क़ादरी लॉन्ग मार्च ऐं उन सां गॾो गॾु मिठी में जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां रिथियल जलसो हो साॻी तारीख़ ते उन जे मुलतवी थियण जो सिकंदर हिन जलसे खे सदर खे ख़िताबु करिणो हो, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे ख़िताबु करिणो हो, वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह खे ख़िताबु करिणो हो, तयारियूं थियूं पिए, इजलास पे थिया, थरपारकर जी जेका क़यादत हुई उनखे कराची तलब कयो वियो हो। हिन जो को लाॻापो सम्झो था हिन लॉन्ग मार्च सां? हिन लॉन्ग मार्च जे करे मुलतवी थियो आहे या के ॿिया सबब बि हूंदा? बज़ाहिर त यकीनन लॉन्ग मार्च जे करे छो 14 तारीख़ ते त तमामु वॾी एक्टिविटी हूंदी ऐं अलामा साहब तय करे चुको त हिते ईंदासीं ऐं सदर साहब हा कराचीअ में तव्हांखे यादि आहे तव्हां पोइ दफ़े हिकिड़ी मज़ाक़ कई त की पीर साहब हुननि खे चयो आहे त हीअ जेके जाबलू इलाइक़ा आहिनि पहाड़नि जे वेझो न हुजो, त मुंहिंजो ख़्यालु आहे हाणे वरी शायदि हुनखे ॿुधायो अथऊं तव्हां जेको थर जो इलाइक़ो आहे हुनजे वेझो बि न हुजो। ख़ैर एनीवे पर जेको मेजर रीज़न आई हुई आहे छो जो उते महेश मलाणी ऐं गुलमंद लाट हुननि काफ़ी कमु कयो हो ऐं थर में हिकिड़ो अरबाब साहब जो होल्ड आहे त हिकिड़ो काउंटर अटैक पीपल्स पार्टी ॾियणु पिए चाहियो हुनखे, छो जो सिंध में जेके मेजर हैवी वेट्स आहिनि इंटीरियर जे अंदरि उहे त ज़ाहिर पीपल्स पार्टी सां क्लब करे विया आहिनि सवाइ PML फंक्शनल जे, त हिकिड़े लिहाज़ खां उन्हनि ज़ाहिर आहे उहो सोच वीचार करे पोइ ते कयो हूंदो। ऐं ॿियो इहो त हाणे पीपल्स पार्टी एक्चुअली मुहिम शुरू पई कई इलेक्शन जी। मूंखे जेको लॻे थो त इलेक्शन जो टोन हाणे ज़ाहिर आहे जेकॾहिं हीअ लॉन्ग मार्च प्रॉपरली कंट्रोल कयो त पोइ हीअ चाहींदा त इलेक्शन जेको 16 मार्च ताईं आहे मुदो असेंबलीअ जो नेशनल असेंबली जो ऐं प्रोविंशियल जो 2-3 ॾींहं पोइ आहे ॿिनि हफ़्तनि 10 ॾींहंनि जो फ़र्क़ु आहे त उहो पूरो थिए। ऐं अॼु सिंध जे चीफ इलेक्शन कमिश्नर तव्हांखे पाण ॾिठो TV स्क्रीन्स ते त हुन जेके हीअ जेको ॿीटी शहरियत में MQM जा 6 हुया सूबाई असेंबली जा मेंबर MQM PP ॿिन्ही जा, त उहे वरी उन्हनि जी इलेक्शन जो उन्हनि शेड्यूल अनाउंस कयो जंहिंजो मतिलबु आहे त हाणे सूरत हाल काफ़ी टोन डाउन थी वई थींदी अचे थी बाज़ारि हुननि जी। इलेक्शन जो जलसो मुलतवी करण जो मतिलबु इहो आहे त शायदि इलेक्शन वारो ऐं केयरटेकर सेटअप जेको आहे थोरो पोइ ते खणी ईंदा। अच्छा न हाणे इहो पीपल्स पार्टी वारो जलसो त थियो मुलतवी, हिकिड़ी जेका ॿी ॻाल्हि पई थी जंहिं ज़िक्र हाणे कयो तव्हां बि हुन में पीर साहिबनि जेको हुयो उन्हनि त सलाह ॾिनी त 9 जनवरी ताईं तव्हां पहाड़नि खां परे रहो, पर ॾिसूं पिया अॼु 11 तारीख़ थी वई आहे, सदर साहिबु अञा मोटिया कोन्हे, शायदि हीअ हाणे लॉन्ग मार्च वारो सॼो इहो मामिलो निपटाए पोइ ई वापसि न मे बि पीर साहिबु हुन में डेडलाइन वधाए छॾी हुजे, पर ज़रदारी साहिब जेके पंहिंजा की कॉन्फिडेंस आहिनि असफंदियार चौधरी साहब ऐं इत्यादि धुरियुनि जा माण्हू उनखां अॻु में गिलानी साहब खे घुरायोसि त मुंहिंजो ख़्यालु आहे हुते बिलावल हाउस हूअं बि कैंप ऑफिस आहे ऐवान सदर जी एक्टिव आहे, त हुन हिसाब किताब में मुंहिंजो जेको ज़ाती ख़्यालु आहे त उहा ई ज़ाहिर आहे थी रही आहे मूवमेंट। पर हुननि ॾिसो सदर साहिब जे कराची मौजूदगी इहो त फ़ाइदो थियो त ताहिरुल क़ादरी जे बैंड वैगन में पहिरियां MQM आई, वरी ॿिली थेले मां ॿाहिरि जीअं निकिरी वेंदी आहे मतिलबु हिनखे इन तरह सां न वठणु घुरिजे त वरी उहे निकिरी विया, त हिकिड़ो वॾो फ़ाइदो त हुननि अचीव कयो कराची में हुजण जे करे, त हेॾो सारो जेको 23 दिसंबर खां सॼो टोन ठहियो पियो मुल्क में उनखे हुननि बिल्कुलु तितर बितर करे छॾियो। अच्छा पाण ॾिठो जॾहिं अल्लामा ताहिरुल क़ादरी 23 दिसंबर वारो जलसो कयो जंहिंमें इहो लॉन्ग मार्च वारो ऐलान थियो, उन में हुन सभिनी खां वॾो मुतालबो हो त अदलिया ऐं फ़ौज खे बि निगरान सेटअप जेको ठहे उन लाइ उनखे बि एतमाद में वरितो वञे, उनजो मशवरो बि शामिलु थियणु खपे। अॼु अल्लामा ताहिरुल क़ादरी जेका ॻाल्हि कई अदलिया जे हवाले सां त इस्लामाबाद हाई कोर्ट ऐं लाहौर हाई कोर्ट 3 पिटीशन्स ते असांजे लॉन्ग मार्च खे आइनी क़ानूनी ऐं जमहूरी करार ॾिनो आहे, ऐं हाणे जेको बि हिनखे गैर आइनी गैर क़ानूनी ऐं गैर जमहूरी करार ॾींदो उहो तो इन अदालत कंदो। ॾिसो त उन में त को शक ई कोन्हे, इहा आइन जा उन ॾींहं बि असां ॻाल्हायोसीं 15, 16, 17 ऐं 19 आर्टिकल आहे जंहिं तहत हिकिड़ो बुनियादी तौर ते
तव्हांखे एसोसिएट करण जो, एहतजाज करण जो, जेके इहे बुनियादी इंसानी हिकिड़ा राइट्स बि आहिनि ऐं आइन जे अंदरि दर्ज आहिनि, त अगरि को माण्हू एहतजाज करण जो हक़ आहे त करे सघे थो। पर ज़ाहिर उहो एहतजाज हिन मुल्क में जिते एॾी दहशतगर्दी आहे, इस्लामाबाद एॾो सेंसिटिव आहे, उते ईंदा त ज़ाहिर ॿिया थ्रेट्स बि आहिनि, त हुकूमत को बुनियादु ठाहींदी। ऐं हिन एहतजाज जो मक़सदु जेकॾहिं एॾो पीसफुल ऐं पुरअमन आहे, जंहिंमें हीअ चवनि पिया त बिल्कुलु हिकिड़ो गिलास बि न टुटंदो, त पोइ त केरु जाइज़ थी सघे थो, पोइ इस्लामाबाद अचण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पोइ त लाहौर में पर आहिनि। ऐं सम्झण इहो थो चाहियां, जेकॾहिं लॉन्ग मार्च खे रोकण लाइ जेके दरख़्वास्तूं हुयूं उहे अदालत मंज़ूर न कयूं, त छा उनजो ॿियो मतिलबु इहो कढी सघे थो त इहो सभु कुझु गैर आइनी ऐं गैर क़ानूनी ऐं गैर जमहूरी कोन्हे? न, अदालतूं प्रीएम न कंदी। छो ॾिसो त अदालतुनि वटि हिकिड़ो केस हुयो त रोकियो, त अदालतूं त ज़ाहिर कंहिं बुनियाद ते रोकींदियूं। हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि ते कीअं थी रोके सघनि जेका अञा थियणी बाद में आहे, या त थी वञे, मसइलन 13 तारीख़ निकिरनि, तोड़ फोड़ थिए, पोइ पिटीशन वञे, त ज़ाहिर अदालत को हुकुम ॾींदी जेको सम्झण। हिन वक़्तु अदालत प्रीएम नथी करे सघे। पर अॼु त जेको ताहिर कादरी साहब फार्मूलो ॿुधायो, हुन में त अदलिया ऐं फ़ौज जो ज़िक्र ई कोन कयूं। फार्मूले में त हुननि चयो त भाउ मूंसां एज़ गॾु आहिनि, अलाह गॾु आहे, अवाम गॾु आहे, ऐं टियों एम गॾु आहे, मीडिया गॾु आहे। हाणे इहा ख़बर न आहे त हुन में अलाह जी सपोर्ट त पंहिंजी जाइ ते हूंदी ऐं अवाम जी सपोर्ट केतिरी हूंदी, मीडिया जी सपोर्ट केतिरी हूंदी। अच्छा, ॿियो अॼु अपोज़िशन लीडर आहे क़ौमी असेंबली में चौधरी निसार, हुन जो हिकिड़ो तमामु अहम बयानु साम्हूं आयो, जंहिंमें हिकिड़ो त हुन इहो चयो त अल्ताफ़ हुसैन इहो ड्रोन नाहे कयो, पर इहो आपघाती हमलो कयो आहे जेको हुन पंहिंजो पाण ते कयो आहे। पहिरीं ॻाल्हि हिन इहा कई। ॿी ॻाल्हि जेका हुन तमामु घणे एतमाद सां कई आहे, हुनजो इहो चवणु आहे त असां निगरान हुकूमत लाइ जेके बि नाला साम्हूं आणींदासीं इतफ़ाक़ राय सां, उन ते कंहिंखे बि एतिराज़ कोन हूंदो। न, उहो त कोशिशि हली रही आहे। ऐं हीअ जेको PMLN जी ऐं पीपल्स पार्टी वेझड़ाई आहे, ऐं हाणे त अॼु बदकिस्मतीअ सां मियां साहिब जो नंढो भाउ जेको करंट लॻण जे करे फोत थी वियो आहे, त इहो मामिलो थोरो पोइ ते हूंदो। हीअ लॉन्ग मार्च पंहिंजी जाइ ते आहे, पर उहो त हिन जे विच में इहे जेको मुकमुकाव जो इल्ज़ाम पिया हुननि ते ॻाल्हियूं थियनि थियूं, त अंडरस्टैंडिंग त हिन ॿिन्ही धुन जे विच ते आहे। ऐं मेजर पार्टीज़ जे अंदरि बि आहे, इमरान ख़ान बि शायदि ऑन बोर्ड थी वञे हुननि सां। उहा इहा ई आहे त अहिड़ो को माण्हू आणियूं जेको सभिनि खे क़ाबिल क़बूल हुजे। छो त पीपल्स पार्टी नथी चाहे त इहे इलेक्शन ज़ाया कनि, कॾहिं बि हुननि ईअं पावर ट्रांसफर न कयो आहे। आंगुर खणी सघे, उहो तमामु स्ट्रांग पोज़ीशन में पीपल्स पार्टी वारा, मतिलबु सेनेट जे करे। बाक़ी त अवाम में तेतिरी स्ट्रांग पोज़ीशन कोन्हे, छो जो डिलीवरी जो फ्रंट आहे कमज़ोर आहे, गैस कोन्हे, बिजली कोन्हे, ॿिया मसइला आहिनि। अच्छा, PML न चाहे, PMLN बि न चाहींदी त को मामिलो ख़राबु थिए, छो जो हू त बिल्कुलु तयारु वेठा आहिनि काबीना ठाहियो। ऐं जेको PTI जो इमरान ख़ान आहे, उहो उनजो बि ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। हुन एॾो फर हाई मिलियंस यूथ वोटर्स आहिनि, हीअ सभु माण्हू आहिनि, कुझु हाणे हेवी वेट्स बि गॾु आहिनि, चाहींदा इलेक्शन प्रॉपर थिए। इतला अचनि पिया कैंप ऑफिसर जेको बिलावल हाउस मां, उहे त इतला इहे आहिनि त हाणे सदर ज़रदारी न रुॻो पार्लियामेंट में मौजूदु जेके क़ुवतूं आहिनि उहे, पर पार्लियामेंट खां ॿाहिरि वेठल क़ुवतूं, उन्हनि सभिनि सां सलाह मशवरा करे रहियो आहे हिन सेटअप ते, नए सेटअप ते। ऐं उन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका अॻु में पीपल्स पार्टी जे कुझु अॻवाननि चई आहे, चौधरी निसार पोइ उहा ॻाल्हि कई त निगरान वज़ीर आज़म न मुस्लिम लीग नून मां हूंदो, न पीपल्स पार्टी मां हूंदो, यानी को अणधुरियो माण्हू हूंदो। त इहे जेको कोशिशूं आहिनि, मुंहिंजे ख़्याल में इन्हनि कोशिशुनि खां पोइ जेकॾहिं सभु सियासी धुरियूं पाण में मुतफ़िक़ थी वञनि थियूं कंहिं बि हिकिड़े सेटअप ते, त उनखां पोइ त कंहिंखे आंगुर खणण जी कोन मिलंदी। न, बिल्कुलु तव्हां सही था चओ, हीअ कोशिशि में बि न मिले। त तव्हांखे यादि आहे पोइ दफ़े बि APDM बाइकाट कयो, जंहिंमें चकज़ई साहब ऐं सभु जो सभु आहे, उहे धुरियूं बि ईंदियूं। बलोचिस्तान जे अंदरि जेके हीअ माण्हू कॉम्प्रेस आहिनि, उन्हनि खे वठी ईंदा। ऐं ॿियूं जमात इस्लामी, ऐं जेकॾहिं पार्लियामेंट जे अंदरि जेके धुरियूं न आहिनि, उन में त ज़ाहिर मेजर इमरान ख़ान आहे। ऐं नंबर ॿी ॻाल्हि आहे, कादरी साहब बि चए थो, पर अञा उहो क्लियर कोन्हे को, त पोइ त इहा त सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं अहिड़ो को सेटअप आणनि था त उहो सभिनी खे क़ाबिल क़बूल हूंदो। ओवरऑल जेका मुल्क में सूरत हाल ठही आहे, पाण ॾिसूं पिया त सियासी धुरियूं सभु ऐं मज़हबी धुरियूं बि सवाइ तारुल कादरी जे सभु। उहो त कल्ह तव्हां पाण बि ज़िक्र कयो त लाहौर में जेका APC कराई सुप्रीम कोर्ट बार वारनि, उन में त समूरनि पार्टीज़ इंक्लूडिंग इहा जेका इहा आहे लीगल फ्रैटर्निटी, समूरनि माण्हुनि चयो त बाबा हिन वक़्तु इहो अहिड़े क़िस्म जो एडवेंचर मुमकिन कोन्हे ऐं करण बि न घुरिजे, ऐं प्रॉपर इलेक्शन बि हुजणु घुरिजे। त तव्हां ॾिसो त हिकिड़ो मुल्क जे अंदरि यकराए थी वियो आहे सॼो निज़ाम। उन में हाणे MQM में बि आख़िरी वक़्तु शायदि होश अची वियो, या को पुरज़ो अॻिते पोइ उन्हनि जो थियो, उहे बि निकिरी विया। त हाणे बचियो कादरी साहब, ऐं कादरी साहब त 3 दफ़ा वो शरीयत में 3 दफ़नि जी तमामु वॾी अहमियत आहे। 3 दफ़ा चई चुको आहे त मार्च होगा होगा होगा। हाणे ज़ाहिर आहे, हाणे रमान मलिक बि अॼु या सुभाणे ईंदो, ज़ाहिर थींदो, ऐं 3 दफ़ा कंहिं न कंहिं हवाले सां ॿुधाईंदो त असां वटि बि हीअ इंतिज़ामु आहे। हिकिड़ी रमान मलिक ॿ ॾींहं अॻु इंपॉर्टेंट ॻाल्हि कई, त जेको बैतला महसूद जो जानशीन आहे हकीमला महसूद, हुन चयो त ताहिर कादरीअ जो उन सां को राब्तो थियो आहे, डायरेक्ट वॉट एवर, उहो ज़रूरी ख़ातिरी कराई आहे त जेकॾहिं अहिड़ी क़िस्म जूं टैप्स या अहिड़ी मामिलो आणनि था। हाणे मुंहिंजो ख़्याल वक़्तु अची वियो आहे, जेको अॼु हुन तख़्त लाहौर ऐं तख़्त इस्लामाबाद खे अटैक कयो आहे, त ज़रूरु मलिक साहब ईंदो हूंदो कंहिं जहाज़ में लंडन वापसी ते, त हीअ ऐं
राणा सनावला आहे। नाला बि ॿिन्ही जा आहिनि त मुंहिंजो ख़्यालु आहे हाणे नेक्स्ट जेके 3 ॾींहं आहिनि राणा सनावला ऐं रहमान मलिक साहिबु ॻाल्हाईंदा। पाण ॾिसूं था आहे त रुगो सुभाणे जो ॾींहुं विच में परीं त मार्च शुरू थी वेंदो ऐं अॼु खां ई काफ़िला निकिरणु शुरू थिया आहिनि। पर ॾिसूं इहो मार्च जो मंतकी अंजाम छा थो थिए। हिन मार्च जा हाणे ज़ाहिर पंहिंजो प्रोग्राम जॾहिं थींदो त मार्च जा जेके नतीजा हूंदा पंहिंजे साम्हूं हूंदा उन ते पोइ वरी पाण डिस्कस कंदासूं। प्रोग्राम जो टाइम बि ख़तमु पियो थिए। हाँ, पर काफ़ी पोजीशन त वाज़े थी वई आहे त हाणे छा मामिलो आहे ऐं बाक़ी अलाह ख़ैर कंदो पोइ वरी इंशाल्लाह नेक्स्ट प्रोग्राम। चलो वरी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, तव्हां हिन वक़्तु ताईं जी जेका सूरत हाल हुई उनखां तव्हांखे असां आगाह कयो। हाणे वरी मार्च खां पोइ वरी असां पंहिंजे हिन प्रोग्राम में तव्हां ताईं जेका बि सूरत हाल हूंदी उहा खणी ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदो इजाज़त। अल्लाह भाई।